तोखे चयुमि त वहाए कढेसि, पर तो डर करे मारे छॾियो, पाण खे बि त मूंखे बि। हींअर ईंदो त असली बख़्श न कंदो। माशाअल्लाह, हिन ज़िंदगीअ खां त अम्मा मौत बहितर आ। जेसी ताईं सिसीअ में साहु आहे तेसी ताईं बचाव कबो। हाणे ड्रिजण छाजो, हितां कढी ॿिए हंधि बंदि कयई, वरी हिते अची वाड़ियो अथई। दुआ कर त वज मिले त मौत जी निंड सुम्हारियांसि। पराए वसायूं न थियो, तॾहिं चयो। पराए वस में बचाव जा वस करे बची सघूं अम्मा। हथे खाली ओही न वाही, न वाली न वारिस, छा करे सघिबो हुन मिरूअ खे? हीलो कजे, वसीलो रब आहे अम्मा। जॾहिं न झिरकी बाज़ सां लड़ंदी आ त इहो नाहे सोचींदी त नंढड़ी आ या कमज़ोर हां, लड़ी पवंदी आ। मां चाहियां थी त सलामतीअ सां निकिरी हलूं। किथे कुझु विञाए वेठियूंसीं त न हेॾां जूं रहंदियूंसीं न होॾां जूं। अम्मा दुआ कर, हिणी न बोल, इन ई खेरुअ जो खून करे पोइ निकिरबो। खून? जरी थी आई छा आज़ार में अची वञूं? कीअं आज़ार में ईंदियूंसीं? ही कंहिंखे ॿुधाए नथो, ऐं न की कंहिंखे पतो आ त असीं हिन शैतान वटि आहियूं, खून ई लुढ़ी वेंदुसि। न, अहिड़ो कसो कमु न कबो। बाक़ी रब जी ज़ात असां मज़लूमनि जी ज़रूर मदद कंदी। मज़लूम उन करे आहियूं जो ख़ामोश आहियूं, हीलो न कयूं, ज़ुल्म सां पयूं। अम्मा हाणे सम्झो अथव, जेको चुपचाप में ज़ुल्म सहे थो उहो वॾो ज़ालिम आ। अम्मा मां त ज़ुल्म सही सही भुरी पई आहियां। हिम्मत ॾेखारींदे ॾेखारींदे वरी हिम्मत हारे वेठी आई नूरी। हौसलो धार, रब सतार आ, सतुर ऐं सतु रखण वारो आ, उहो ई मददगार थींदो। ज़िंदगीअ जे कंडेदार रस्तनि तां गुज़रंदे हिते पहुती आहियां अम्मा। जॾहिं कंडनि चुभण शुरू कयो त पाण खे रोके न सघियसि। खैरू? जी सरकार। मूं भी महसूस कयो आ त किथे न किथे तोखां कोताही थी आ। वक्त न वयो आ, तोखे माफ़ करे सघां थो। मां ऐं तव्हां सां चालाकी मरण जो ॾींहुं थिए सरकार। वरी भी सोच खैरू, मां बख़्श न कंदोसांइ। मां तुंहिंजे करे बिरादरनि सां तकरार नथो चाहियां। छो ॿिया बेगुनाह इन बाहि में सड़ण शुरू कनि? जीअं हुकुम कयो, मूं ॻोल्हा शुरू कई आहे। तव्हां पाण हली मुंहिंजे घर जी तलाशी वरिती, उन खां पोइ बि मूं ते शक था कयो त माशाअल्लाह। परवेज़ पक कयूं वेठो आ, इहा ॻाल्हि कयमि। इहो त खेसि ॿुधायो न त खेरूअ जी जांच कई अथमि। बाक़ी अंजाम जे शक अथनि त मां अॻियां आहियां। पाण गोली हणो या हुननि जे हवाले कयो त मारनि। गिला वरी बि तव्हां ते ईंदी त पंहिंजो कमदार हथ सां मारियईं। गाजी खान जहिड़ो दया वारो माण्हू परवेज़ खान जे आॾो झुकी पए। खैरू, मुंहिंजी ईमानदारी ऐं ख़ुदा तरसीअ खे कमज़ोरीअ जो नालो न ॾे। मां ख़ुदा खे हाज़ुर नाज़ुर समझी सोचींदो ऐं फ़ैसिला कंदो आहियां। मां बि माण्हू आहियां ऐं माण्हू मुकमिल न हूंदो आहे। मुकमिल त ख़ुदा जी ज़ात आहे। छो कंहिं सां ज़्यादती थिए? हीअं असांजे ॻोठ या राॼ जो को नंग दरबदर थिए या कंहिं वटि थिड़ी थाबिड़जी वञे त माठ कबी? न सरदार, कीअं माठ कबी? पोइ हुननि खे कंहिं पक ॾिनी आहे तुंहिंजी? इहो पक वारो बि ज़ाहिर कनि न। ज़ाहिर थींदो, साबित कंदा न त जेका खून जी सज़ा उहा मुंहिंजी सज़ा। हू चढ़त था कनि तव्हांखे पंहिंजे मेह जी चोरी विसरी वई। परवेज़ खान ऐं संदसि राज जे ठकावनि जे फिक्र में विकोड़जी विया हो। इहो बहराम खान ॿुधाए वियो आहे त हुन में ऐसे शो फरमान अली ऐं हौबदार मुलविस आहिनि। मूं माण्हू छॾिया आहिनि ख़तरीअ लाइ। मेह चोरीअ खां ही मसलो नाज़ुक आहे। मूंखे 2 ॾींहंनि में जांच खपे, न त तूं न घुरिजे। जी जी सरकार। जी जी न, कम खपे, मतां सुभाणे सटजी वञे। धाणो त धणकी आ, पुनी धणकी कॾहिं थी जो थोरे घणे ते टूल कढियो वेठी लुड़क लाड़े। सोराब जड़े धणी हूंदे थाणो वेठी राभाड़ करे। तो जड़े धणी का धाणो ने धणकी चंगी आ। छो मां सफ़ा रद्द आहियां छा? रद्द बि कॾहिं कॾहिं सॼी अॻड़ी निकिरी पवंदी आ। हुकुम ॿुधाए, चो त वञी दादन खे कुहाड़ियूं हणा।
इहो बि मां चई पाण नथो करे सघी। पंहिंजे लेखे त कोशिश में आहियां, होॾां शफ़न अञा चालान न थियो आहे। उहो चालान थिए त ज़मानत करायांसि। तो में सा कोने जो कुछ करे सघी। खंड हराम बुज़दिल खोड़ ॾिठम पर तो जड़ो विरले मिलंदो। टांटा न ॾे धाणो त हणी न धाणा कढी विझाए। आई न जुझकी त सभु कसर तो मां कढंदुसि। हिन हाल ते आणे बि का नथो अचे। अञा इहा शैतानी सोच न वई थी। मुते त कीअं चिड़ियो चिड़ियो थो अचे। वञ न दादन ॾे कीअं संग रोके वेठो आ। घर में गिड़ी बेस्तियूं कंदो थो वते कयो थे को पलांद। तोखे ॾियां कसमक न त तुंहिंजो मन वेंदो वधंदो। मार मार हा चंगी तरह मार निधन की समझो थे ने तने तो डंडा खणी आई उलरी। अरे मांदरा बराती दुए वांगुर दुखा थी जे कुरो कामंदो आया मुझो अंदर कामे तो सारंग वयो तो सारंग जी साल वई मुमल जो पतो कोने को शफू जेल में तो कुछ करी न तो हिन अंदर में बरदड़ बात चंडा किए पवन किए ठरंदो अंदर जो बरदड़ जबल। तू समझे थी तो मां खुश तो गुजारिया। मुझे दिल में दर्द ना है। हिन दिल में पट्टियों हैं पट्टियों दाणो। इन जेड़न फसादन छा न खसियो आसांगा। जिगर जो टुकड़ो सारंग कटजी वियो। जमीनू गैराबाद बंजर पियो हैं। थी मुमल निधड़की थी वई। घर वीरान पिया आहिनि। छा बचियो आ जो अञा लड़ू अञा झेड़ा कयूं। ॿुधाए दाणो ॿुधाए। तो सब कुछ विसार वही रहूं। विसारियूं न सही पर वधायूं त न। कंहिं तरीक़े सां दाणो या बाहि विसायूं ठारियूं फूका ॾेई भड़कायूं न दाणो भड़कायूं न। मुंहिंजे अंदर खां न पुछो थी तॾहिं थी ईअं चवीं दाणो। मां मरदी मरी वेंदसि पर दादन खे कोन बख्श कंदी सै। साहब इहो सौदो आहे सस्तो पर शायद त मूं वटि एतिरी वसियत न आहे। मां सिर्फ बाराम खे मत ॾियण लाइ तो न त फाई चढ़ी वेंदे। तव्हां ग़लत फहमी में हुजे। भला कुझु रखत कर हथ पेर हणी तोखे ॾेई वेंदुसि। हिकु रिश्वत ॿियो रखत इहो ठहे नथो शपन। तूं दोस्त थी पियो आहीं न त ऐसे जो फरमान अली साहब बुजुर्ग वटि ईंदो ई न आहे। उन्हनि जी छिछरी चढ़ाईंदो आहे डंडीअ जे ज़ोर ते। जानी जमादार लख जी ॻाल्हि कई आहे। हाणे सोच वधीक तुंहिंजी मर्ज़ी न त 13 ई में 2 साल ज़मानत न थींदई। चओ साहब रहम कयो 3 लख वॾा आहिनि मां न ॾेई सघंदुसि। तव्हांखे लख ॾींदुसि। लख मां छा थींदो? हिकिड़ी गुरड़ी तो बेइज़त मुन जातो। हाणे लोड़ वेठो। जानी जमादार दोस्ती निभाए मां तुझे कम ईंदुसि। मूंखे कहिड़ा जहिड़ा कराइणा आहिनि? दोस्त नहीं मां पाण ई चवां पुलिस न दोस्त फिफड़ न कोस्त। रक़म जो कमा ॾींदे त छुटंदे। छा चई? चयम रक़म जो मामलो आहे ॾींदे त छुटंदे न त उमिरि भर चिट पीअंदे जेल में डंडीअ जे ज़ोर ते। यार मिंत नथो मञी मूंखे बहराम खान खे करे ॾेखारिणो आहे न त जेल थाणनि खे ठोकर ई न हणां। ओ त ही छपन छेर आहे छेर। माइट दा विढ़ण वक़्तु ॾाढा हिते अची मेड़ थी था वञो। जानी जमादार ताना न ॾे ताना माल करी त वहवा न त मां छा अलाह। हाणे ॿुध आख़िरी ॻाल्हि साहब खे वञी मिंत कयां थो। हथ जोड़ ज़ोर ते 1.5 लख साहब जा थी नहीं।
कबूल थी जोड़िया वञी हथ साहब खे डंडीअ जे ज़ोर ते। ठीक आहे। रुगो केस कमज़ोर कबो आज़ाद कोन थींदे। मदा पछरी करे कड़काए डंडीअ जे ज़ोर ते। जानी जमादार मूंखे कबूल आहे, तू रुगो साहब खे राज़ी कर। साहब कबूल कंदो, जानी जमादार कम वठंदो डंडीअ जे ज़ोर ते। चाहियां थो कहिड़ा? हिकु त मां मायूस थी वियो आहियां तव्हांजे खानदान जे तरदाद जहिड़नि झगड़नि खां। तूं हिमत हारे वेठो आहीं। हा दादन, ईअं ई सम्झो। खानदानी झगड़नि ऐं टकराव में मुंहिंजी को बि मेड़ मिंथ नथो मञे। न तूं न शफ़न, ऐं शफ़न त दुश्मनी ते लही आयो आहे। माना टिजी वए। डॉक्टर सतार, जिंदगी प्यारी अथई। न दादन न, हरगिज़ न। चवंदा न आहिनि त जेको पंहिंजो घर न संवारे सघियो सो बिरादरी खे संवारींदो, ऐं जेको बिरादरी संवारे न सघियो सो हीअ क़ौम कीअं संवारींदो? कीअं इन्हनि फसादनि ऐं झगड़नि खां उन्हनि खे निजात ॾियारे सघंदो? दादन, अॻु जीअं तीअं हाणे त तूं बि पंहिंजी त नथो लहीं। जीअं अचई थो तीअं करीं थो। मूं तुंहिंजो हर वक़्तु लिहाज़ रखियो आहे डॉक्टर सतार। बाक़ी तोखे अॻु बि चयो अथमि त जीअं हेठां ई दरगुज़र कजे थी तीअं असांखे कमज़ोर सम्झियो वञे थो। हिकु ॻाल्हि ज़रूर आहे त तूं साथ ॾिनो आहे, पर मां हर हालत में तोखे हितां वञणु कोन ॾींदुसि। हिनखे ज़बरदस्ती न सम्झजे। मुंहिंजे वञण ते बंदिश जो हक़ सिर्फ़ मूं वटि आहे दादन। मूं बंदिश कोन विधी आहे, पर पंजाब में हुज कई आहे। सोचींदुसि। सोच, ज़रूर सोच, पर असांजे हक़ में सोचजे। सरे, मां बि दादन सां सहमत आहियां। ऐं जेको ॾन पटण लाइ आयो सो शाहन। हा, शाहन वरी खौंस शुरू कई आहे। भतो तो घुरे जंहिं बिरादरी जो फर्द भते खोरे जी कमाई पोयां हुजे। बस जावेद बस। हाणे शान हिन दुनिया में ई कोन रहंदो तो वरी किथां उगाड़ी? दादन, मां न चाहींदुसि त खेसि क़तल कर। मूं त अॻु कयल संदसि हरकतूं बि दरगुज़र कयूं आहिनि। हाणे बि नथो चाहियां, बस खेसि मुंहिंजो अचे। सरे, केतिरा भेरा साणस जुठियूं थियूं आहिनि, या असां कयूं अथसि। सोटीअ खां सवाइ इहे सिधा थींदा ई न। अञा चवीं थो त मां तुंहिंजो चवणु कोन थो वठां। उहो असांजे बिरादरीअ जो आहे न, पोइ ईअं छो थो करे? ॿुधाए। सफ़ा बेवकूफ़ आहे डॉक्टर सतार। तूं सोचींदो आहे चोटीअ ते बि, ऐं ही माण्हू असली तरे में। कासिम जी सोट। जेसी ताईं ये बिरादरीअ वारा गाजी खान लाइ सोचनि तेसी ताईं अॼु राति पंहिंजो पलांत करणो आहे। कासिम किथे ऐं कंहिंखां करणो आहे? कासिम कड़कंदे देर न कंदो। कासिम दादन खां पलांत करणो आहे। संदन बाह खणणी आहे हिकु धक सां। बशकार मुंहिंजो बि पलांत थी वेंदो ऐं बिरादरीअ जो बि बराबर थी वेंदो। उन खां पोइ बहराम खान सां पलांत करणो आहे, उनखे पुछ पुछ करणो आहे। छो त हू सोठल खे कुझु बि कोन थो सम्झे। सोठल जी छड़प हाथी हंधो न चिरे। बहराम खान छा आहे? हिन भेरे नाकाम ना आहे थियणो सोडल, न त पोचन वारे कपिड़े जो ताकियो वठणो पवंदो। छो? हर हर नाकामी खां सुठो न आहे त सभिनी खे पोतियूं विरहाए ॾियूं ऐं पाए सुम्ही पऊं। छा लाइ तूं जोतूं खाईंदा ऐं फड़कियूं हणंदा? सजण बेवकूफ़ी न कर बेवकूफ़ी। सही थो चए सोट। हाणी नाकाम कोन थीबो। सजण, हाणी कासिम तव्हां सां गॾु आहे, छो त कासिम करनि था। मारे
या खारे? अनवर, शायद ये दादन वारा है। नवीदा, शायद न, पर पक्की ये दादन जा माण्हू आहिनि। नवीदो, तो पोइ देर न कयो। ॻाल्हियूं छो था कयो, घेरो कयो न। अॼु अचो त तव्हांखे बि मौत जी फुसरी करायां। बीबी हण नच कपड़ा की चट कंदो साए घुसी वए कसम। जी सोट। सट जीवे ते नमरात निशाने ते आई छोटल जी सट हाथी हथों न चुरे। अनवर दिलगिर न थी छोटल न जीरवा। सोडल वारनि सां झड़प थी वॾेरे इमदाद जे बाग जे उतरी कुंड खां। ऐं तूं भॼी आहीं इहे न? हटियो न आहियां, तोखे इतला ॾियण लाइ हटियुसि त धक लॻी वियो। नज़र ॿियो केरो तोसां? अहमद ऐं काबिल। किथे आहिनि? वॾेरे इमदाद जे बाग जी कुंड में किरिया पिया आहिनि। मुआ अलाए बचा ख़बर न आहे। तूं हल ॻोठ जी ॿाहिरी कुंड ताईं न पहुचंदे इंशाअल्लाह असां पहुची वेंदासीं। सोढल तो मौत खे सॾु ॾिनो आहे हिन लाइ त दादन मौत आहे ऐं मौत डरणो न आहे। अचो सावतस? हाँ सावतस। काबिल में भी सावा है। सोढल तू हिननि जो हिसाब ॾींदे घणे घणे हिसाब ॾींदे छो त दादन मौत आहे। मौत टरणो न आहे टरणो। अशफाक साहब तव्हांजी कंपनी बिल्कुल मयारी आहे। हुन जूं दवाऊं मार्केट में तमाम सुठियूं थियूं अचनि। पर यार कॾहिं ख़ैर जो कम बि कंदा कयो। डॉक्टर साहब मां कंपनी जो नुमाइंदो आहियां। तव्हां हुकुम कयो छा घुर्जे? बंगले जी फिनिशिंग घुर्जे, डेकोरेशन घुर्जे, एसी घुर्जे, छा खपे? या कंहिं मुल्क जी विज़िट टिकट घुर्जे? तव्हां वात मां कुझु रुगो कम थी वेंदो। तव्हां हुकुम कयो। अशफाक साहब मूंखे इन्हनि शयुनि जे क़ीमत जे एवज़ मुफ़्त में दवाऊं ॾियो त मां हिते ख़ल्क़े ख़ुदा जी ख़िदमत में कमु आणियां। मां उन्हनि ग़रीबनि खे मुफ़्त में ई दवाऊं ॾियां जेकी दवाऊं ख़रीद करे नथा सघनि। मूंखे पहिरियां डॉक्टर था लॻो। लॻे थो छा सर? तव्हांजे आॾो वेठो आहे, पंहिंजे ॻोठ सां गॾु तरह जी ख़िदमत में आहे। ओके सर, मां जी इहा ई डिमांड रखंदुसि। अशफाक साहब थैंक यू वेरी मच। थैंक यू वेरी मच। हाँ वरी झगड़ो थियो आहे छा? यार डॉक्टर या वकील नारी आदि पुछा छॾ हमरा जी कर वारो कर। यार सा त कयां थो पर पुछण में ऐब आहे छा? डॉक्टर सुध बि अथई त बिरादरियुनि में तकरार हलंदड़ आहिनि त बिरादरी ते कंहिं वक़्त बि हमलो करे सघे थी। जल्दी पट्टी करे दवा ॾींसि त मां सोढल खां पट्टीअ ते पलांत कयां। छो त दादन मौत आहे ऐं मौत
डरणो नाहे। दिलबर जल्दी कर, मजरा के सुमारिस। जावेद सफाई करे पटी करेस। जी सर। अच्छा हलिया। असीं औरतूं आहियूं तॾहिं अहिड़ो सलूक थिए थो, न मोहबत करण जो हक़ न मर्ज़ी हलाइण जो हक़। रस्मूं दाम ऐं हालतूं ज़रकाम, ईअं छो आहे आख़िर? को सोचण वारो कोन्हे? मां सतार लाइ कंहिंखे चई बि नथी सघां। धीअ कहिड़ी सोचनि में घुमाई? न मां, कुझु त आहे। अम्मा, कंहिं डॉक्टर या हकीम वटि इलाज हुजे ई न, संदसि फ़क़ी फ़र्क़ करे ई न, त उनखे मर्ज़ लाइ दवा चइजे छो? हकीम फकी छा मतलब? अम्मा, तुंहिंजे वस में बि कुझु आहे? तूं पंहिंजी हलाए सघें थी? छाजे बारे में? जेको फ़ैसिलो तूं कंदीअ उहो तो दादन मञींदो? मां आयांसि इहा अलॻि ॻाल्हि आहे। कीअं अलॻि ॻाल्हि आहे त को औलाद माउ पीउ जी न मञींदो आहे, लिहाज़ ऐं अदब न कंदो आहे? को करे थो पर जेको फ़ैसिलो तूं कंदीअ उहो अदो मञींदो। मां कहिड़ो फ़ैसिलो कयां ऐं कयां बि त छा लाइ? मूं लाइ। तो लाइ? जी अम्मा, मूं लाइ। मां मरण नथी चाहियां। केरु मारींदो तोखे? उनजी जंघ चट न कयांसि? तोखे मां मरण न ॾींदसि। पोइ चयो न देखे। छा चवांसि? इहो त मां धी जी सहेली बि हूंदी आहे। चओ धीअ। डॉक्टर सतार लाइ। अचो सरदार अचो। सरदार हाणे त पक थी ॾे त सचल सचो या मां? सरदार कुकड़ियूं त न आहिनि जो खारे में लिकाईंदो अथनि। पर सचल ईअं छो चयो? तव्हां सरदार आहियो, मणिया आहे तव्हां में। तव्हां ॻाल्हियुनि मां सम्झी वञो हा, पर तव्हां त मूंखे कूड़ो सम्झो। तॾहिं त घर हलिया आहियो, न त सरदार बि कॾहिं घरनि जी तलाशीअ लाइ निकिता। खैरू? जी सरदार। मुंहिंजे कननि खे चिंगाट जो आवाज़ आयो। पाड़े वारे घर में को बीमार हूंदो या वरी तव्हांजा कन वॼंदा हूंदा। थी सघे थो, पर लॻे वेझो थो। सरदार रिली विछायां खट ते? छो?
त वेहो इंतजार कयो या चिघाट कंदा आहियो। औरतूं मिलन त मूंखे खंबे खणी हलो ऐं टंगियो उबतो। न बस पक थी वई। पक थी वई? हाँ समझी वयुसि माजरा। तोखे पतो पइजी वेंदो त गाजी खान छा आहे। का